ठकराठो भरसां संगरार जे देह ॾाढ में ज़मीन जे मावरे तां कटपर ऐं सोलंगी धुरियुनि में छिकताण। सोलंगी बिरादरी जे माण्हुनि औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत क़ुरान पाक हथनि में खणी कटपर धुर जी मुबैना ज़ाब्तनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मिसमात शर्मा सोलंगी, रियाज़ हुसैन, गुलाम यासीन, गुलाम कासिम सोलंगी ऐं मिसमात सदोरी ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त बरसातुनि में घर ॿुॾी विया आहिनि वारी जे सरकारी भटनि ते छपरा अॾे वेठा आहियूं, जितां उथारण लाइ कटपर बिरादरी हथियारनि जे ज़ोर ते हमिलो करे मोतमार धमकियूं ॾेई हिरासा करे रही आहे। हुन राब्तो करण ते कटपर धुर जे चङे मुड़ुस जमालुद्दीन कटपर ॿुधायो त जंहिं दड़े ते सोलंगी अची वेठा आहिनि उहो असांजी ज़मीन महाग आहे। कुझु ॾींहं आरती तौर वेहण जो चई हींअर कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं तां छिकताण थी आहे। जॾहिं त एसएचओ संगरार अलहवदायो पिताफ़ी ॿुधायो त ॿई धुरियूं सरकारी वारी जे भटनि तां छिकताण आहे। ॿिन्ही धुरियुनि जहिड़े ख़िलाफ़ रिपोर्ट दाख़िल कई आहे, वधीक जांच करियूं पिया।